जेका शइ इंसान ला पैदा थी न उन्हें के हासिल करण ला भगो हाणे न उहा थी मिलेस न सुख थो अचेस न आराम थो अचेस। तव्हां ॾिसो न पैसे जे पोयां माण्हू भॼे थो। पैसो त अलाह बाननि जे लाइ पैदा कयो आहे न। सोन चांदी हीरा मोती सभु त इंसान लाइ अलाह पैदा कया आहिनि न। इंसान उन जे लाइ पोयां भॼे थो, दुनिया जे लाइ भॼे थो, न दुनिया थी मिलेस सॼी ज़िंदगी। ज़रदारी जहिड़ो अमीर थी वञे पोइ बि चवंदो त हीअ ज़मीन मूंखे मिले। न दौलत जो हिर्स ख़तमु थींदो, न दुनिया जी घुर्ज ख़तमु थींदी। हे जेके इंसान जे अखियुनि जा प्याला आहिनि, साईं फरमायो त इन्हनि अखियुनि जे प्यालनि खे क़ब्र जी मिटी भरे, ॿी का शइ नथी भरे सघे। हिननि अखियुनि जे प्यालनि में ॾिसंदो त हीअ शइ बि मोजी हुजे, हीअ बि मोजी हुजे, हीअ कंदे कंदे वञी क़ब्र जे मिटीअ जो महिमान थींदो। पोइ इन्हनि अखियुनि खे क़ब्र जी मिटी भरी। इन क़ब्र जी मिटी जेका तुंहिंजे अखियुनि में अचे, उन मिटीअ जे पूरजण, मिटीअ जे अखियुनि में पवण, जिस्म जे ॻरण झुरण खां अॻु में पंहिंजे रब खे यादि कयो, पंहिंजे अलाह खे यादि कयो। जानी हे तव्हांजो पाड़ो अलाह जे बाननि जो पाड़ो आहे, दिल पर साईं जो पाड़ो आहे। हिन पाड़े में रहण जो मक़सदु आहे पंहिंजे मालिक खे यादि कयूं। साईं करीमन फरमाया त ये जेको महीनो हले थो पियो न, रजब शहरुल्लाह, रजब अल्लाह जो महीनो आहे। व शाबान शहरी, शाबान मोहम्मद जो महीनो आहे। रमज़ान शहर उम्मती, रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। हे जेके टे महीना गॾो गॾु पिया था हलनि, इहे ख़ालिस अल्लाह जी यादि वारा महीना आहिनि। जेतिरो थी सघे हिननि ॾींहंनि में अल्लाह जो ज़िक्र कयो, अल्लाह खे यादि कयो, मस्जिद खे आबाद कयो, ज़िक्र कयो। जॾहिं तव्हां अल्लाह खे यादि कंदो त अल्लाह तबारक व तआला थो फरमाए, मदीने वारो ताजदार थो फरमाए, हज़रत अब्दुल्ला बिन उमर खां रिवायत आहे, मदीने वारे साईं फरमायो, इन्न लिकुल्लि शैइन सकालतन व इन्न सकालतल कुलूबि ज़िक्रुल्लाह। हर शइ जी सफ़ाईअ जो औज़ार हूंदो आहे। दिल जे अंदरि दुनिया जी धूड़ ॼमी वेंदी आहे, दिल जे अंदरि दुनिया जी मोहब्बत जेॾी महिल अची वेंदी आहे, इन दिल खे धोई साफ़ करे ख़ालिस अल्लाह जी यादि तुंहिंजी दिल में दाख़िल करण वारी शइ आहे अल्लाह जो ज़िक्र। जेको अल्लाह जो ज़िक्र कंदो त उनखे ॾुख अल्लाह ताला लाहे छॾे। बेशक सुभान अल्लाह। इंसान आदमिया आज़माइश वारी जॻह ते वेठो आहे, आज़माइश ईंदी। केॾी महिल पुट बीमार, केॾी महिल ज़ाल बीमार, केॾी महिल बच्चा बीमार, घर में बीमारी। पर ॿुधो, हिननि ॾुखनि तकलीफ़ुनि में हुजण जे बावजूद दिल खे मुतमइन, दिमाग़ खे मुंतशिर थियण खां बचाइण वारी ज़ात अल्लाह जी। जेॾी महिल परेशानियूं ईंदियूं, उन्हनि परेशानियुनि खे जेकॾहिं तुंहिंजी दिल में अल्लाह जी यादि आहे त इहे परेशानियूं अल्लाह पाण लाहींदो। सुभान अल्लाह। जेके आफ़तूं तोॾे अचनि थियूं न, ईंदियूं भले घोड़े ते सवार थी, पर वेंदियूं बि उन खां वधीक तेज़ थी, जे अल्लाह खे यादि करण वारा हूंदो। सम्झो था, हिन ज़िंदगीअ जो मक़सदु इहो न आहे त तव्हां हिन ज़िंदगीअ जो मक़सदु इहो न आहे त तव्हां हमेशह पंहिंजे रब खां ग़ाफ़िल रहो। मुंहिंजे मुर्शिदनि करीम जो शेर आज तव्हांखे ॿुधाइणो आहे। सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि फरमायो आहे, चओ सल्लल्लाहु अलैहि मिठड़ाई न तुझो माग, अदाही न तुझो माग, मिठड़ाई न तुझो माग। इजो अचई थो मौत मथां, इजो अचई थो मौत मथां, साजुर थी सुजाग, मिठड़ाई न तुझो माग। हे असांजो माग न आहे,
असा जो मां का कब्र में हली मोहम्मद अमीर सा मिलन सुभान अल्लाह असा जो मां का जन्नत में हली पज पिणीअ जे पाणे में रहन ही न तुंहिंजो माग मिठड़ा ही न तुंहिंजो माग जो अचई थो मौत मथां साजुर थी सुजाग मिठड़ा ही न तुंहिंजो माग भाऊ ही न तुंहिंजो माग सुभान अल्लाह ओ पाड़े मां बुध पार अचन था पाड़े मां बुध पार अचन था अदा पाड़े मां बुध पार अचन था पाड़े मां बुध पार अचन था पर तूं गाई राग मिठड़ा पर तूं गाई राग मिठड़ा ही न तुंहिंजो माग रोज़ ऐलान कयो जन मस्जिद में अदाज फिलानो गुज़ारियो अदाज फिलानो गुज़ारियो पाड़े में कंहिंजो मौत थियो ॻोठ में हिन ॻोठ में मौत हुन ॻोठ में मौत हुन गलीअ में मौत इहो असांखे गाॾी हलंदी आहे न पोइ इंडिकेटर ॿार पोइ त असां हिन पासे वेंदासीं जंहिं पासे इंडिकेटर ॿार पोइ त उन पासे वञण जो परे वारे खे इशारो हूंदो त असां हेॾे वेंदासीं अल्लाह जे तरफ़ां तव्हांखे निशानियूं पई थियूं मिलनि अॼु हे गुज़ारियो अॼु हे गुज़ारियो सुभाणे तूं बि गुज़ारींदे तूं मौत ॾिसी पंहिंजे मालिक जो दर छॾियो वेठो आहीं हज़रत फुज़ैल बिन अयाज़ वटि को माण्हू आयो अचे अर्ज़ की अल्लाह मूंखे का नसीहत फरमायो बुज़ुर्ग फरमायो वाह ॾे ख़बर अबो जहिड़ो अथई साईं बाबो जहिड़ो न आहे बुज़ुर्गनि फरमायो भला अम्मा 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 ज़िंदा हुआ साईं अम्मा जहिड़ी न आहे बुज़ुर्ग फरमायो अल्लाह जंहिंखे अब्बे जो मौत सुधारे न सघियो जंहिंखे अम्मा जो मौत सुधारे न सघियो उनखे फुज़ैल जूं नसीहतूं छा असर कंदियूं जंहिंखे अब्बे अम्मा जो मौत नथो सुधारे सघे मूं फुज़ैल जी नसीहत उन ते कहिड़ो असर कंदी ओ पाड़े मां बुध पार अचन था पाड़े मां बुध पार अचन था पर तूं गाई राग मिठड़ाया ही न तुंहिंजो माग अदा ही न तुंहिंजो माग मिठड़ा ही न तुंहिंजो माग ओ जागण वारा जागन रातियूं जागण वारा जागन रातियूं तोखे निंड निभाग मिठड़ा अदा तोखे निंड निभाग मिठड़ा सियारे जी थधड़ी रात लगी पई आहे हेॾी वॾी रात आहे जबल जेॾी पर सॼी रात सुधो थी को पासो वराए अलाह जो नालो त वठ को कॾहिं पासो वराए पंहिंजे मालिक जो नालो त वठ कॾहिं को यादि पवई थो त तो राति जो उथी वुज़ू करे को बरकत नफ़िल तहज्जुद जो तो पढ़ियो हुजे कॾहिं मुसल्ले ते वेही पंहिंजे मालिक जे आॾो रोई के अर्ज़ इल्तिजाम को यादि पवई थो त केतिरा ॾींहं थी विया ओ जागण वारा जागन रातियूं जागण वारा जागन रातियूं तोखे निंड निभाग मिठड़ा ही न तुंहिंजो माग अदा ओखो पंध अणांगो अॻियां हूं ओखो पंध पणा अणांगो अॻियां ओखो पंध अणांगो अॻियां थई ओखो पंध अणांगो अॻियां उथी उथी जबल तूं झाग मिठड़ा ही न तुंहिंजो सुभान अल्लाह उथी जबल खे झाग मिठड़ा ही न तुंहिंजो माग अदा टेहो पराओ रण न ॾींदई टेहो पराओ रण न ॾींदई अदा टेहो पराओ रण न ॾींदई टेहो पराओ रण न ॾींदई वार वतन ते वाग मिठड़ा अदा वार वतन ते वाग मिठड़ा ही न तुंहिंजो माग हितड़े तेल फुलेल हुते ना हितड़े तेल फुलेल हुते ना मिलंदई मेट मुसाग मिठड़ा ही न तुंहिंजो माग ॻाल्हि सम्झ में अचेव थी ओ दिल पर साईं का कुंड वसाए मुंहिंजा मुर्शिद दिल पर साईं का कुंड वसाए ओ बार इश्क वारी आग मिठड़ा
बारिश जजी का आग मिठड़ा जीन तुझो माग जानी मुझा मिठा यादा जिंदगी हमेशा रहण जो नालो न आहे जिंदगी जेका मिली आहे उहा अल्लाह जी मोहब्बत लाइ मिली आहे हिन ज़िंदगीअ जो क़दुरु कयो जेके पसा रब अता कया आहिनि जेके ॾींहं पंहिंजे मालिक ॾिना आहिनि हिकिड़ो हिकिड़ो मिंट हिकिड़ो हिकिड़ो सेकंड अल्लाह जी तुंहिंजे मथां नेमत आहे तूं पंहिंजी हिन ज़िंदगीअ जो क़दुरु जेकॾहिं नथो ॾेई केॾी महिल इस्पतालुनि जो चकर ॾेई तोखां वधीक बहादुर माण्हू पिया आहिनि इस्पतालुनि कॾहिं वञी कब्रिस्तान जो मुंहुं ॾिसी आहे तोखां वधीक ताक़तवर कब्रिस्ताननि में सुता पिया आहिनि पिया अल्लाह अखियूं ॾिनई ॾिसण लाइ कन ॾिनई ॿुधण लाइ ज़बान ॾिनई ॻाल्हाइण जे लाइ दिमाग़ ॾिनई सोचण लाइ पेर ॾिनई हलण लाइ हथ ॾिनई खणण जे लाइ सिहत सलामती तंदुरुस्ती हेॾी वॾी नेमत आहे पर तो मोट में पंहिंजे मालिक खे छा ॾिनो रब त तोते हेतिरियूं नेमतूं कयूं आहिनि केर लख रुपया ॾेई तूं पंहिंजी अख न कटराईंदे केर किरोड़ ॾेई त ज़बान न कपराईंदे को अरब रुपया ॾिनई तॾहिं सिर बि न कपराई मरण खां पोइ पैसा कहिड़े कम जा तोखे अल्लाह सिहत सलामती ॾिनी आहे कॾहिं शुक्र त अदा कर पंहिंजे मालिक जो शुक्र त अदा कर मुंहिंजा मौला तो मूंखे हेॾी नेमत ॾिनी आहे तूं मालिक जी नेमतुनि खे यादि करे अल्लाह जो ज़िक्र ॿुध रब करीम तो फरमाए फज़कुरूनी अज़कुरुकुम तू माना मूंखे यादि कर मां वरी तो बाने खे यादि सुभान अल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल क़ुलूब खबरदार ताजी दिल के तेसी ताई इत्मीनान मिलंदो ही कोन जेस ताईं मूं अल्लाह खे यादि न कंदो गोपन खां वञी तावीज़ करा तूं मुल्लन खां वञी तावीज़ करा तूं डॉक्टरनि खां वञी दवाऊं वठ भली निंड जूं सुकून जूं दवाऊं वञी वठ पर इत्मीनान न मिलंदई जेसीं ताईं अल्लाह खे यादि न कर सुभान अल्लाह जे सुकून चाहीं तो इत्मीनान चाहीं तो उथंदे वेहंदे हलंदे घुमंदे चओ अल्लाह 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 मालिक जो नालो वठो मुंहिंजा जानी मुंहिंजा मिठा वक़्तु असांजो थोरो आहे पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयूं केॾी महिल इज़राइल महिमान थो थिए उनजे अचण खां अॻु में कम अज़ कम एतिरो त सरमायो गॾु करे वञूं न जेको पंहिंजे मालिक वटि खणी त हलूं न जेॾो वॾो सफ़र हूंदो आहे सामान ओॾो वॾो खणी हलिबो आहे जेॾो वॾो सफ़र हूंदो आहे न ओतिरो घणो असां मदीने वेंदा आहियूं त कपिड़ा बि खणंदासीं 5-10 लटा वॻा खणंदा महीने हिकिड़े जे लाइ वञिबो 5-10 वॻा बि खणंदा साबुण बि खणबो तेल बि खणबा सुरमा बि खणबा सामान जेको सफ़र जो सभु गॾु खणबो आहे पर जेको माण्हू हे मुल्क छॾे अॻियां थो वञे हमेशह हमेशह जे लाइ थो वञे न उते न कपड़ा उते न लटा न उते को तेल फुलेल मिट्टीअ जो महिमान हूंदो इन क़बर जो सामान छा आहे अल्लाह जो ज़िक्र घणो कयो घणी रब खे यादि कयो वसब्बिहू बुकरतम आसीला सुबुह शाम उथंदे वेहंदे अल्लाह खे यादि कयो अहिड़ो रब खे यादि कयो एतिरो रब खे यादि कयो जो माण्हू तव्हांखे चरियो सम्झनि सुभान अल्लाह हुकुमात रब खे ईअं यादि कयो जो माण्हू दुनिया वारा तव्हांखे चरियो सम्झनि त हे चरियो आहे भेण सॼो ॾींहुं अलाह अलाह वेठो थो करे जेॾी महिल मरंदो न क़बर ते पवंदो क़बर में वेंदो त तव्हां पर तव्हांजे आस पास में जेके दफ़न हूंदा उहे सभु अलाह ताला माफ़ करे सम्झो था ॾिसो न हिन महिल सुहिणे दस्तगीर जो नालो कंहिं कंहिंखे यादि आहे सॼी काइनात में सॼी दुनिया में दस्तगीर सुहिणे जो नालो आहे लखे करोड़े इंसान आहिनि जेके दस्तगीर सुहिणे जे नाले ते सिर ॾियण वारा दस्तगीर को बादशाह कोन हो को हुक्मरान कोन हो को राज रजियत वारो कोन हो उन तॾे ते वेही पंहिंजे मालिक खे यादि अल्लाह जे ज़िक्र में ज़िंदगी गुज़ारी रब जी यादि में ज़िंदगी गुज़ारी रब जी यादि जे करे अॼु काइनात सॼीअ में दस्तगीर जे नाले जा चर्चा सम्झो था
ये नेमतूं इज्जतूं तोखे भी मिलंदियूं, पर शर्त आहे त तूं पंहिंजे मालिक खे केतिरो थो यादि कर। पंहिंजे मालिक खे यादि कयो। ज़िंदगी ते हे मौक़ा अचनि न अचनि, हे ॾींहं मिलनि भले न मिलनि, मुंहिंजा मिठा पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो, पंहिंजे टाइम जो क़दुरु कयो। उथंदे वेहंदे पंहिंजे रब जी यादि में रहो। निमाज़ जो वक़्तु थिए त पाबंदी सां अचे निमाज़ पढ़ो, मस्जिद खे आबाद कयो, अलाह जा घर वीरान न कयो। अलाह जे घरनि खे आबाद रखो त तव्हांजा घर आबाद थिया। मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि, हिकिड़ो पेनार हो, पिनंदे 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 हिकिड़े ॾींहुं के मस्जिद खां लंघियो। मस्जिद जे दर ते बि सदाई अलाह जे नाले ते ख़ैरात ॾियो, अलाह जे नाले ते। त मस्जिद में जेके निमाज़ी वेठा न, उन्हनि चयसि त फ़क़ीर वञ, हो साम्हूं असांजा घर अथई, उन्हनि खां पिन, उते तोखे ख़ैरात मिलंदी। त फ़क़ीर चयो भला हे घर कंहिंजो आहे? चई अलाह जो घर। चई हो घर कंहिंजा? चई असांजा घर। चई तव्हांजे घरनि मां ख़ैरात मिलंदी, अलाह जे घर मां कोन मिलंदी? मूंखे अलाह जे घर मां ख़ैरात कोन मिलंदी। छॾ, गोदड़ी लाइ फिटी करे अचे मस्जिद में वेठो। सुबुह शाम निमाज़ में अलाह जी यादि में। कुछ ॾींहं गुज़रिया, अलाह खे यादि कई, मस्जिद में जो वेठो त पाड़े वारा मानियूं खयूं अचनिसि, उनजी सार संभाल पिया लहनि। ॾाढो सुख वारी ज़िंदगी पई गुज़रे। हिकिड़ो ॾींहुं आयो जो इज़राइल महिमान थियसि, मरण लॻो, सॼे ॻोठ वारा गॾु थिया। जेॾीमहिल ॻोठ वारा आया त हे उन्हनि खे ॾिसे, खिले वरी रोए। ॻोठ वारनि चयो साईं खिलींदो रोईंदो मामिलो छा आहे? चई खिला हिन लाइ थो जो हिन महिल अलाह मूंखे जन्नत जूं माड़ियूं ॾेखारियूं, जन्नत जा महल हिन अखियुनि सां पियो थो ॾिसां। रोआ हिन लाइ थो जो मां जंहिं ॾींहुं आयो हुअसि त तव्हां पिया चओ त तोखे हितां छा मिलंदो। मूंखे अरमान थो थिए तव्हांजे मथां जो तव्हां पंहिंजे रब जो नालो, पंहिंजे रब जो घर सम्झो आहे त इहो को आम घर आहे। मूंखे तव्हां ते अरमान थो थिए, तव्हां चओ त असांजे घर मां ख़ैरात मिलंदी। अॼु मूंखे मुंहिंजे रब जे घर मां ख़ैरात अहिड़ी मिली आहे जो मां हितां वेही जन्नत जा महल ऐं माड़ियूं पंहिंजे अखियुनि सां थो ॾिसां। ओ मुंहिंजा मिठा, ओ मुंहिंजा दोस्त, ओ मुंहिंजा पाड़ेसरी, ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, पंहिंजे रब खे यादि कयो। ज़िंदगी अजाई न विञायो। अदा दुनिया ते धूड़ पई पाईंदे, सॼी ज़िंदगी जंहिं दुनिया जे पोयां भॻे न, इहा दुनिया ॿाहिरि पई हूंदी, धूड़ पई पाईंदी। तूं ईंदे हे कपिड़ा बि लाहे छॾींदई, अण सिबियल कफनी में मिटीअ जो महिमान। उहो कफनी बि मिले अलाए न मिले, अब के भागन वारे के मिले। समझो था? साईं फरमाईंदा आहिनि हिकिड़ी रेल गाॾी पई वञे, रेल गाॾी पई वञे, उन में हिकिड़ो ऑफिसर माण्हू हो, वॾो वापारी ताजर माण्हू हो, उनजी हुन ब्रीफ केस हथ में हुअसि, बैग। उन बैग में उन वटि 10 लख रुपया गॾु पिया। घणा? 10 लख रुपया गॾु। नौकर बि गॾु वेठो हुअसि। 10 लख रुपया उन बैग में। ईअं रेल बीठी त हे लथो रेल मां ॿाहिरि थोरो स्टेशन ते हलण घुमण लाइ। वरी अचे, जीअं रेल हली त हे तकिड़ो चढ़ियो त हिन जो पेर तिरकियो वञी हेठि किरियो। रेल हली वई, हली हिन हे उन में मरी वियो। स्टेशन वारनि चयो भाई केरु आहे? वारो कयो ऐलान कयनि हेॾा होॾा। पोइ सभिनीनि चयो भला चंदो कयो त हिनखे कफ़न ॾियो। जंहिं वटि पाण सां गॾु 10 लख रुपया पिया, चंदो करे हुनजो कफ़न कया। मुजाद जेकॾहिं अल्लाह नथो चाहे त तूं पंहिंजो खटियो बि नथो खाई सघे। जे अल्लाह चाहे थो त तोखे दुश्मन जे विच में विहारे बि अल्लाह मुंहिंजो मालिक खे यादि कर न। वक़्तु अथई, पंहिंजे मालिक खे यादि कर, पंहिंजे ख़ालिक खे यादि कर। पंहिंजो वक़्तु न विञाए। हे ॾींहं, हे नसीहतूं तूं यादि कंदे त मुर्शिदनि असांखे हे नसीहतूं कयूं। मुंहिंजा अदा पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो। इंशाअल्लाह जे रब जा थी वेंदो त जग तव्हांजो थी वेंदो। अल्लाह मुंहिंजो चवणु, अव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाईंदो।